मां ख़बर आहे शिरक नासिक कराची जे इलाइक़े मंसूर कॉलोनी जे अंसारी मस्जिद वेझो घर में सिलेंडर धमाके सबब 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवां खे कराची मां आगाह कयूं पिया। धमाके सबब ॿारड़ी ऐं औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। ख़बर अवां कराची मां शेयर कयूं पिया। पुलिस चवण आहे त ज़ख़्मियुनि में फराज़ सबा ऐं अयान अली शामिल आहिनि। कराची मां ख़बर अवां शेयर कयूं पिया। कराची जे इलाइक़े मंसूर कॉलोनी जे अंसारी मस्जिद वेझो घर में सिलेंडर धमाके सबब 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके सबब ॿारड़ी ऐं औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो। पुलिस चवण आहे त ज़ख़्मियुनि में फराज़ सबा अयान अली शामिल आहिनि। ख़बर अवां कराची मां शेयर कयूं पिया। कराची जे इलाइक़े मंसूर कॉलोनी जी अंसारी मस्जिद वेझो घर में सिलेंडर धमाके सबब 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। कराची में जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं साक सरकी खां। जी साक आगाह कजो। मारवी बिल्कुल ॾिसो मंजूर कॉलोनी आहे सेक्टर डी अंसारी मस्जिद जे वेझो घर जे अंदर सिलेंडर लीकेज जे करे धमाको थियो आहे। उन धमाके जे नतीजे में औरत समेत ॿारनि समेत 3 माण्हू आहिनि जेके ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल बंसवाड़ मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि जी सुञाणप जेको आहे कई वई आहे, जंहिंमें फराज़ सबा अयान अली शामिल आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि ते पहुची जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस पारां ॿुधायो वियो आहे त जेको घर अंदरि जेको आहे धमाको थियो आहे उहो गैस जी लीकेज जे करे थियो आहे, जंहिंजे करे 3 ज़ख़्मी आहिनि, जिन्हनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ऐं वाक़े वारे हंधि ते रेस्क्यू ऐं फायर ब्रिगेड जूं जेके गाॾियूं आहिनि उहे पहुची चुकियूं आहिनि। घर जे अंदरि बाहि बि लॻी हुई, जंहिंखे हिकु फायर ब्रिगेड जे ज़रिए विसायो वियो आहे। ऐं पुलिस पारां इहा तस्दीक कई वई आहे त जेको धमाको हुयो उहो गैस लीकेज जे सबबु थियो हुयो, जंहिंजे करे 3 जेके घर भाती आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं 3 जी जेकी हालत आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि पई ॿुधाई वञे। जी महिरबानी सां आगाह करण लाइ।